अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिल्लाहिल्लज़ीना इस्तफ़ा। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूलुल्लाहि व खातमन नबिय्यीन व कानल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना सय्यिदु वुलदि आदम यौमल क़ियामति वला फ़ख्र। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिवाउल हम्दि बियदी यौमल क़ियामति वला फ़ख्र। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुल अंबियाइ व अंतुम ख़ातमुल उमम। सब दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मीय व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ मुसलमान भाइरो, अॼु अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे ताजदारे ख़त्म नबूवत जे दीनी इज्तिमा में हज़रत साईं नूर मोहम्मद शाह साहब अदामल्लाहु ज़िल्लहु जी मेज़बानी में ऐं आलमी मजलिस तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे मेज़बाननि में अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन इज्तिमा में हाज़िरी जी सआदत नसीब फ़रमाई। रब करीम हर उम्मतीअ खे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत अता फ़रमाए ऐं अल्लाह साईं हर इंसान खे अक़ीदा ख़त्म नबूवत जी दौलत सां नवाज़े। रब करीम मिर्ज़ाइयत ऐं क़ादियानियत ऐं यहूदियत जे फ़ितने खां उम्मत जी हिफ़ाज़त फ़रमाए। मुसलमान भाइरो, यहूद ऐं बेदीन क़ुव्वतुनि हमेशह इन शइ जी कोशिश कई आहे त दीन खे असां ख़त्म कयूं ऐं दीन आबाद न थिए। तंहिंजे करे हे बर्रे सग़ीर जो उहो मुक़दस ख़ितो आहे जंहिं वक़्त में बरतानिया ऐं अंग्रेज़ वटि रुपए ऐं पैसे जी हिफ़ाज़त जे लाइ बैंक हूंदी हुई त हिन बर्रे सग़ीर जे ख़िते में आम इंसाननि जी अमानतूं उन आलिम दीन, मस्जिद जे इमाम, दीनदार ऐं मुतशर इंसान वटि हूंदियूं। यानी जॾहिं अंग्रेज़ हिन ख़िते ते पेर रखियो उन ॾिठो त हीउ अजीब मुसलमाननि जो माहौल आहे जो बग़ैर बैंक जे मुसलमाननि जूं अमानतूं मस्जिद जे इमाम, आलिम दीन, नेक सालिह दीनदार वटि पयूं आहिनि। त अंग्रेज़ इन शइ जो इक़रार ऐं एतिराफ़ कयो त हिन बर्रे सग़ीर में जेके इहे दीन जूं रौनकूं आहिनि बराबरि उलमाए इकराम, क़ुरान ऐं दीन जूं ख़िदमात आहिनि। इन बर्रे सग़ीर जा इंसान पंहिंजे नबी सुहारे जे सीरत तय्यब ते हलनि था। अहिड़ो पाकीज़ा मुआशिरो असांजे बरतानिया में न आहे। हे उहो बर्रे सग़ीर जो ख़ितो आहे। इन खां अलावा मुसलमानो, हे बर्रे सग़ीर जो उहो मुक़दस ख़ितो आहे जंहिंमें हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु सन हिजरी 41 में
सिंध दरियाह जे उत्तर तरफ़ ते उन जी इस्लामी हुकूमत आहे। जेकॾहिं ईअं चइजे त सिंध जी भलारी ज़मीन जंहिं ते पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कातिबुल वही सहाबी जलीलुल क़दर हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जी खिलाफ़त जो हिस्सो रही ऐं उते दीन रहियो, इहा ॻाल्हि बि बरहक़ ऐं सचो आहे। इन में किज़ब ऐं कूड़ जो एहतमाल ई कोन्हे। हज़रत मुहम्मद बिन क़ासिम रहमहुल्लाह सन हिजरी 90 में अचनि था, लेकिन 41 में अधु सदीअ खां पहिरियां अल्लाह साईं सिंध धरतीअ जे दरियाह जे उत्तर तरफ़ खे हज़रत अमीर मुआविया जे खिलाफ़त जो हिस्सो बणायो। तंहिंजे करे अल्लाह साईं हिन मिट्टीअ में इस्लाम रखियो आहे। अॼु जेकॾहिं मुसलमानो नसल दर नसल तव्हां असांखे मदारिस, मसाजिद, सुन्नत ऐं सीरत, ख़ानक़ाहूं ऐं अल्लाह वारा ॾिसण था अचनि, इहा उन असलाफ़ ऐं अकाबिर जी महिनत आहे। ऐं हिन बरे सग़ीर जे ख़िते खे अल्लाह साईं दीन सां नवाज़ियो आहे। हिते रब में उमेद आहे त इंशा अल्लाह ता क़यामत अक़ीदा ख़त्म नबूअत रहंदो। कंहिं मिर्ज़ाई, कंहिं कादियानी, कंहिं यहूदी बेदीन क़ुवतुनि खे हिते कामयाबी न मिलंदी। जुज़वी तरह सां इम्तिहान आज़माइशूं ईंदियूं, लेकिन अल्लाह साईं हिन ख़िते खे दीन सां नवाज़ियो आहे। हिते मदारिस बि हूंदा, मसाजिद बि हूंदियूं, अल्लाह वारा रब जा प्यारा बाना भी हूंदा, दीन जूं रौनकूं भी हूंदियूं। इन नेमत ते जेको शुक्र कजे थोरो आहे। मुसलमानो, अॼु तव्हां असां पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़ीदा ख़त्म नबूवत जे दीनी इज्तिमा में शरीक आहियूं। यहूदियत हिन ख़िते जे अंदरि ॾिठो इस्लाम आहे, पोइ उन्हनि मदारिस खे बि निशानो बणायो, उलमा खे बि निशानो बणायो। हलंदे हलंदे हिकिड़ो मिर्ज़ा ग़ुलाम अहमद मलून कादियान जे इलाइक़े में इंसान, उन्हनि हिकिड़ो पंहिंजे ज़ेरे साया उनखे ज़हनी तरबियत ॾिनऊं। जंहिं मिर्ज़ा ग़ुलाम अहमद मलून पहिरियां इन शइ जी दावा कई त माॾे इल्हाम थींदो आहे, माॾे इल्हाम थींदो आहे, मां नेक ख़्वाब ॾिसंदो आहियां। अॻिते हली उन मिर्ज़ा मलऊन इहा दावा कई त मां नऊज़ बिल्लाह मिन्हा इमाम महदी आहियां। अॻिते हली आख़िर में जॾहिं ॾिठई त चंद मुंहिंजा अक़ीदतमंद इंसान इत्तिबा पैरवी करनि था, त उन बदबख़्त इंसान नऊज़ बिल्लाह मिन्हा नबूअत जी दावा कई। इन जी पुश्त पनाही यहूदियत कई, अंग्रेज़ कई। जेके बि उनजा किताब लिखियल आहिनि, सॼो फंड बरतानिया खां बेदीन क़ुवतुनि खां मिले पियो, ताकि हिन ख़िते ते मुसलमाननि जे इस्लाम ऐं ईमान खे ख़राब करे। अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे, मुसलमानो, तव्हां असां जंहिं दीन इस्लाम सां ताल्लुक़ था रखूं, इन दीन ऐं क़ुरान शरीफ़ जो ख़ुलासो ॿ शयूं आहिनि। हिकु अमल ऐं शरीयत, ॿियो अक़ीदो ऐं ईमान। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ख़ातमुन नबीयीन हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं अक़ीदो ईमान साॻियो ई आहे। अमल शरीयत इस्लाम जे अहकामनि में अंबिया जे उन ज़माननि में तरामीम थींदियूं आयूं आहिनि। तंहिंजे करे इहा शइ ज़हन में रखो त जेको बि असां अमल था कयूं, नमाज़ जो अमल, हज जो अमल, उमरे जो अमल, सुन्नत जो अमल, दुरूद शरीफ़ जो अमल, ख़ैर ख़ैरात जो अमल, इबादत बंदगी जो अमल, इन सॼे अमल जो मदार आहे अक़ीदे जे मथां। जेकॾहिं अक़ीदो सही आहे, हर अमल क़बूल। जे अक़ीदे में फ़साद ऐं बिगाड़ आहे, काई इबादत नेकी रब वटि क़बूल आहे। हिकिड़ो इंसान ओॾकी भित सां बुनियाद रखे, बुनियाद रखी मथां मज़बूत पक्की जॻह ठाहे, हिकु माड़ ॿ माड़, इन इंसान खे अक़लमंद न चइबो। तंहिंजे करे इंसानो बराबरि दीन में नमाज़ जो हुकुम आहे, रोज़े जो हुकुम आहे, हज जो हुकुम आहे, उमरे जो हुकुम आहे, दुरूद जो हुकुम आहे, ज़िक्र जो हुकुम आहे, सुन्नत सीरत जो हुकुम आहे। इहे जेके बि अहकाम इबादात आहिनि, इन्हनि जो महवर ऐं बुनियाद तौहीद जो अक़ीदो आहे। पोइ मुसलमानो, जीअं तौहीद जे अक़ीदे में अल्लाह खे अकेलो मञणो आहे, रब सां गॾु शरीक नाहे करणो,
ऐं महबूब मुस्तफ़ा खे सच्चो रसूल करे मञणो आहे। ईअं ई इंसान अक़ीदे में अक़ीदे ख़त्म नबूवत भी आहे त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीयीन आहिनि। हज़रत अल्लामा इब्न तैमिया रहमहुल्लाह था फरमाइनि जॾहिं मुसलमान महबूब मुस्तफ़ा जे रोज़े अक़दस ते हाज़िरी भरे सलाम जे लाइ जिथे उनखे सलाम अर्ज़ करणा आहिनि ख़िदमत अक़दस में अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह महबूब मुस्तफ़ा जे रोज़े पाक ते अल्लामा इब्न तैमिया फरमाइनि था उते मुसलमान इहो भी पंहिंजो इज़हार फरमाए सलाम असां वया ख़ातमुन नबीयीन ऐं महबूब मुस्तफ़ा अवां ख़ातमुन नबीयीन आयो। इहो मुसलमान उन सलाम सां गॾु ख़त्मे नबूवत जो भी इक़रार ऐं एतराफ़ करे तंहिंजे करे ख़त्मे नबूवत जी इतनी अहिड़ी दीन में अहमियत आहे त मुसलमानों जे अक़ीदे ख़त्मे नबूवत आहे त ईमान आहे, जे अक़ीदे ख़त्मे नबूवत नाहे त कोई अमल रब वटि क़बूल न आहे। इन जे करे इस्लामी अक़ीदो दीन जो अक़ीदो इहो आहे जंहिं क़ुरान पाक जी अहमियत उम्मत मुस्लिमा वटि आहे। क़ुरान शरीफ़ इहा तालीम थो ॾे त महबूब मुस्तफ़ा ख़ातमुन नबीयीन आहिनि, लेकिन मिर्ज़ाई मलून उन जो अक़ीदो नज़रियो मिर्ज़ाइन जो इहो आहे नऊज़ बिल्लाह मिन्हा हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीयीन आहिनि। तंहिंजे करे ख़त्मे नबूवत जो मुनकिर आहे, मुर्तद ऐं वाजिबुल क़त्ल आहे। अहिड़े तरीक़े सां मुसलमानों तव्हां असांखे क़ुरान शरीफ़ अहादीस मुबारक में इहो अक़ीदो ईमान मिले थो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वहयु ईंदी ही, महबूब मुस्तफ़ा दुनिया में हलिया विया, वहयु जो दरवाज़ो बंद थी वियो। हज़रत जिब्रील क़ुरान हाणे वहयु न खणी ईंदो। इहो उम्मत मुस्लिम जो इस्लामी अक़ीदो आहे, लेकिन मिर्ज़ाई ऐं क़ादियानिन जो इहो तसव्वुर ऐं ज़हन आहे त न नऊज़ बिल्लाह मिन्हा पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद ख़ातमुन नबीयीन खां बाद भी वहयु जो दरवाज़ो खुलियल आहे। नऊज़ बिल्लाह मिन्हा मिर्ज़ा मलून ते वही थी। तंहिंजे करे इहो अक़ीदो भी इस्लाम जे ख़िलाफ़ आहे, दायरे इस्लाम खां ख़ारिज आहे। अहिड़े तरीक़े सां इस्लामी अक़ीदो इहो आहे तव्हां असां मुसलमान जॾहिं निमाज़ पढ़ंदा आहियूं, इबादत कंदा आहियूं त निमाज़ में रुख़ करणो आहे बैतुल्लाह जे तरफ़। हिते घोटकीअ जे अंदरि मसाजिद आहिनि, उन्हनि मस्जिदनि मां तव्हां असां सहो सिधो बैतुल्लाह खे नथा ॾिसूं, लेकिन उन जिहत जे तरफ़ रुख़ कबो आहे। लेकिन मिर्ज़ाइन जे अंदरि हिकिड़ो आरपी हिकिड़ो अक़ीदो आहे। आरपी हिकिड़ा मिर्ज़ाई आहिनि, उहे मिर्ज़ाई आरपी उन पंहिंजे मिर्ज़ा मलून जेको इंडिया जे अंदरि उन इलाके जे अंदरि ख़बीस आहे, उन जे तरफ़ उहे रुख़ करे निमाज़ में ओॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा आहिनि। तंहिंजे करे इंसानो क़ुरान पाक जो हुकुम इहो थियो त तव्हां बैतुल्लाह जे तरफ़ रुख़ करे निमाज़ पढ़ो, लेकिन मिर्ज़ाई आरपी उहो जेको नज़रियो अक़ीदो आहे उहे पंहिंजे मलून मिर्ज़ा जे इलाके जे तरफ़ रुख़ करे निमाज़ पढ़ंदा आहिनि, जेको दीन इस्लाम जे ख़िलाफ़ आहे। अहिड़े तरीक़े सां मुसलमानों तव्हां असांजो इहो अक़ीदो ईमान आहे इस्लामी त मौजज़ो अल्लाह जे रसूल पैगंबर वटि हूंदो आहे, नबीअ खां सवाइ मौजज़ो न आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीयीन आहिनि। रब साईं महबूब मुस्तफ़ा के मौजज़ात अता फरमाया, लेकिन मिर्ज़ाइन जो अक़ीदो नज़रियो इहो आहे नऊज़ बिल्लाह मिन्हा त मौजज़ो नबीअ सां ख़ासि नाहे, बल्कि उन मिर्ज़ा मलऊन खे भी मौजज़ा हा। ऐं एतिरे क़दुरु मिर्ज़ाइन जो अक़ीदो आहे त 10 लख खन मौजज़ा मिर्ज़ा मलून खे। तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजज़ात जो इहो मुनकिर आहे। अहिड़े तरीक़े सां मुसलमानों पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या क़ुरान शरीफ़ तव्हां असांखे इहा तालीम ॾिनी फ़रिश्तनि जे मुतालिक़। अल्लाह से क़ुरान शरीफ़ में फरमायो ला यासून अल्लाह फीमा अमरहुम, फ़रिश्तनि में कंहिं अल्लाह जे हुक्म जी नाफ़रमानी नाहे। लेकिन मिर्ज़ा मलून जो अक़ीदो नज़रियो इहो आहे त नऊज़ बिल्लाह मिन्हा फ़रिश्ता मासूम ऐं पाक न आहिनि, उन्हनि खां भी गुनाह थींदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां हज़रत ईसा अलैहिस्सलाम अंबिया इकराम जी तौहीन, सहाबा जी तौहीन, अहल बैत रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी तौहीन, उम्मत मुस्लिम जी तौहीन। तंहिंजे करे मिर्ज़ाइयत जो फितनो उहो आहे जंहिंजी पुष्ट पनाही सौ सिधो यहूदियत करे थी। इन जो क़ुरान सां, इस्लाम सां, मज़हब सां कोई ताल्लुक़ कोन्हे। तंहिंजे करे मुसलमानों
तव्हां असांखे निमाज़ जी ख़बर आहे, रोज़े जी ख़बर आहे, ज़िक्र जी ख़बर आहे, हज उम्रे जी ख़बर आहे, पर अक़ीदा ख़त्म नबूवत जी बि ख़बर हुजे। ऐं अक़ीदा ख़त्म नबूवत एॾी वॾी दीन में अहमियत रखे थो, जहिड़े तबके जो मुसलमान आहे, भले हुक्मरान आहे, सियासतदान आहे, ताजिर आहे, बिरादरी जो वॾड़ो आहे, दुकानदार आहे, जहिड़े बि शोबे ज़िंदगी में आहे, उन मुसलमान खे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सां गॾु महबूब मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जो अक़ीदो बि रखणो आहे। ऐं इस्लाम जे अंदरि इन जी एतिरी अहमियत आहे, जेकॾहिं तव्हां असां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 23 साल ज़िंदगी नबूवत ते मुतालो रखदासीं त इहा इस्लामी तारीख़ मिलंदी त 259 सहाबी सगोरा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जे दौर में ग़ज़वात ऐं जिहाद में शहीद थिया आहिनि। मजमूई उहद में शहीद ॿियनि ग़ज़वात में शहीद, मजमूई सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे शहादतुनि जो तादाद महबूब मुस्तफ़ा जी 23 साल नबूवत जी ज़िंदगी ग़ज़वात में 259। लेकिन हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी खिलाफत में मुसैलिमा मलऊन सां हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु सहाबी जी क़यादत में जेको जथो इस्लामी लश्कर सहाबा इकराम जो वियो जंगे यमामा जे अंदरि, उन में 1200 यकीनी सहाबी सगोरा मुहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जे मथां शहीद ऐं कुर्बान थिया। किथे 259, किथे सिर्फ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी खिलाफत में मुसैलिमा मलऊन सां जंग, उन यमामा जी जंग में 1200 सहाबी अक़ीदा ख़त्म नबूवत ते शहीद था थियनि। इतां मालूम थो थिए जहिड़े बि दौर जा मुसलमान हो, जहिड़े बि माहौल में हो, लेकिन पंहिंजे अंदरि अक़ीदा ख़त्म नबूवत खे मज़बूत बणायो। तंहिंजे करे मिर्ज़ाइयत जे फितने जी हिते गुंजाइश न आहे। हे इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजे अकाबिर सलाफ महिनतुनि करे मिर्ज़ाइयत खे दायरे इस्लाम खां ख़ारिज कयो। अक्सर बेशतर अॼुकल्ह मोबाइल आहे, फेसबुक आहे, असांजो नौजवान दोस्त जंहिंखे उलमा सां दीनदारनि सां हमनशीनी सोबत न आहे, अहिड़े क़िस्म जे मुसलमाननि वटि मिर्ज़ाई अची अटकल ऐं चालाकी कंदा आहिनि। इन जे करे मुसलमान भाइरो ख़िदमत में मुअद्दिबाना अर्ज़ु आहे, पंहिंजे बचड़नि खे भले स्कूल पढ़ायो, लेकिन इन स्कूल जे माहौल में नज़र रखो त तव्हांजे नौजवान जी दोस्ती संगत कंहिं मिर्ज़ाई सां त न आहे। भले तव्हां तिजारत वापार कयो, लेकिन वापार में दुनिया जी लोभ लालच में तव्हांजो उथणु विहणु ॾियणु वठणु कंहिं मिर्ज़ाई सां त न आहे। कंहिं मिर्ज़ाइनि जी अहिड़ियूं शयूं ख़रीद फ़रोख्त जूं का उहा शइ त असांजो मुसलमान वापार दुकान जे ख़्याल सां नथो वठे। तंहिंजे करे मुसलमानो पंहिंजे अक़ीदे ईमान जी हिफ़ाज़त कयो। हज़रत सम्मामा बिन हुसाल रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जो सहाबी आहे, लेकिन उन सहाबीअ सगोरे खे जॾहिं ख़बर पवंदी हुई त फिलाणे इंसान महबूब मुस्तफ़ा जे मत जी गुस्ताखी कई आहे, गुस्ताखे रसूल आहे, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तौहीन कंदड़ आहे, हज़रत समामा सहाबा जे मजमा में उथी बीही करे छड़ायूं हणंदो हो, पंहिंजा हथ बुलंद कंदो हो त काश के उहो गुस्ताखे रसूल ॾिसां। समामा उन जे सिर कलम करे हज़रत समामा रज़ियल्लाहु अन्हु सहाबा खे फरमाईंदा हुआ त मुंहिंजा दोस्त सहाबियो, जे तव्हां असांजी ज़िंदगीअ में महबूब मुस्तफ़ा जी गुस्ताखी थे त पोइ अल्लाह जे नबीअ सां अक़ीदत मुहबत कहिड़े कम जी आहे, इहो ईमान कलमो कहिड़े कम जो आहे। इहा सहाबा इकराम जो नज़रियो हो, जेके पंहिंजे दोस्तनि अहबाबनि ऐं पंहिंजे माहौल जे अंदरि अक़ीदा ख़त्म नबूवत खे मज़बूत कंदा हुआ। इन जे करे सहाबिन जी तव्हां मुबारक ज़िंदगी ॾिसंदो, अक़ीदा ख़त्म नबूवत जे मथां पंहिंजी जान माल इज़त आबरू हर शइ फ़िदा ऐं क़ुर्बान था कनि। तंहिंजे करे मुसलमानो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके हुकूक आहिनि, कलमो, ईमान, इत्तिबा, पैरवी, नुसरत, इन्हनि सभिनी जो महवर ऐं ख़ुलासो हुब्बे रसूल आहे। बस मुसलमान जी दिल में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत अचे। जॾहिं महबूब मुस्तफ़ा जी मोहब्बत अची वई त पोइ दीन ते सुन्नत ते शरीयत हलण थी आसान थी पवंदो। पोइ महबूब मुस्तफ़ा जे अक़ीदा ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त चौकीदारी आसान थी पवंदी। पोइ कंहिं मिर्ज़ाई ऐं कादियानी ऐं मलून खे यहूदीअ खे महबूब मुस्तफ़ा जे गुस्ताखी जी सघ बि न थींदी। जॾहिं उम्मत मुस्लिम जे अंदरि अक़ीदा
मुहम्मद मुस्तफ़ा जो ख़त्म नबूवत सां गॾु हुब्बे रसूल कामिल ऐं मुकमल हुजे। सहाबा इकराम जे अंदरि इहा ई ख़ूबी ख़सलत हुई। हज़रत हुज़ैफ़ा बिन यमानी रज़ियल्लाहु अन्हु, हज़रत रबी बिन आमिर रज़ियल्लाहु अन्हु सहाबी हिन, हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु अन्हु जन ख़लीफ़तुल मुस्लिमीन किसरा जे बादशाह जे तरफ़ मोकिलनि था मुज़ाकिरात जे लाइ। जॾहिं सहाबी अचनि था किसरा जे बादशाह जो दरबान सहाबिन जो सादो कपिड़ो ॾिसी, जंहिं ते चतियूं लॻल आहिनि, सादो लिबास ॾिसी हज़रत हुज़ैफ़ा रबी बिन आमिर रज़ियल्लाहु अन्हुमा खे चवणु लॻो त साईं तव्हांजो लिबास कपिड़ो सादो आहे, तव्हां शाही महल जे वञण जा क़ाइबु न आहियो, तंहिंजे करे तव्हांजे जिस्म ते जुबो रखिबो, इहो कपिड़े जो ऐब लिखी वञे। जीअं अक्सर बेशितर तव्हां असां वटि कोर्ट में वकील ईंदो, जज ईंदो त उहो ओड़ो लिबास पाए अचे, ईअं ई इंसान हो किसरा जे बादशाह जे मजलिस जा आदाब हा, जेको इंसान अचे त जुबो पाए अचे। हज़रत रबी बिन आमिर साहबीअ फरमायो किसरा जे उन चौकीदार खे त तुंहिंजे बादशाह जी मजलिस ऐं महफ़िल शाही महल मुहम्मद मुस्तफ़ा जे मजलिस खां वधीक कोन्हे। असां साहबी सगोरा ग़रीब मिसकीन सादड़ा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में विहंदा हुआसीं, कपिड़ो सादो हूंदो हो, लिबास सादो हूंदो हो। अल्लाह जे नबीअ त ईअं न चयो त जुबा पाए अचो, सुठनि कपिड़नि सां अचो, बल्कि सादी ज़िंदगी ही, तंहिंजे करे हिन सादे लिबास सां ईंदासीं। हज़रत रबी जे हथ में जंगी ज़िर आहे, नेज़ो आहे, तलवार आहे, उन जो मुठियो भॻल आहे, सहाबी उन मुठे खे ठाहे थो। हाणे उहो किसरा जे बादशाह जे दरबान सहाबीअ जे उहा जॾहिं ॾिठई त मुठो भॻल हिन वटि ई असलो आहे त सहाबीअ जे मथां टोक ठठोल कई। रबी बिन आमिर भॻल इहे मुठे वारियूं इहे शयूं खणी करे तव्हां किसरा जे फतह जे लाइ आया हो, जेका तुंहिंजे इन जो मुठियो सही न आहे, तूं छा हिन किसरा खे फतह कंदे? हज़रत रबी बिन आमिर किसरा जे बादशाह जे दरबान खे चयो, चे वञ ईअं कर, मज़बूत में मज़बूत ज़िरे खणी आ, ॿ ताक़तवर इंसान बीहनि, तुंहिंजी इहो जेको बादशाह बि बीहे, वज़ीर बि बीहनि, किसरा जी क़ौम बि बीहे, हेॾां हुज़ैफ़ा रबी बिन आमिर हूंदा। पोइ रबी बिन आमिर मुठो भॻल इहा जॾहिं उन तुंहिंजे ज़िरे खे हणंदो, फ़ैसिलो किसरा जे बादशाह जे मथां आहे। हज़रत रबी रज़ियल्लाहु अन्हु मुठे भॻल जॾहिं उन ज़िरे खे तेज़ी सां अल्लाह अकबर सां हयईं त उहा ज़िरे ॿ टुकर थी पई। किसरा जो बादशाह चवणु लॻो, जेका मुंहिंजे मज़बूत में मज़बूत ज़िरे सहाबीअ जे धक सां ॿ टुकर थी पई आहे, इहा ख़ुशख़बरी आहे त हिन ख़िते ते इस्लाम ईंदो, हिन ख़िते ते